बाबा जन ॿुधाईंदा न हिकिड़ी घटना कि हिकिड़ा संत हुया, उन्हनि वटि कई मज़दूर कमु पिया कनि, कई महीननि खां कमु पियो हले, त 4 मज़दूर पाण में ॻाल्हाइनि पिया, चवनि था हे संतनि जो जीवन केॾो बढ़िया आहे, ॾिसो त ना कोई महिनत करणी आहे, असां हिते ॾिसो कुल्हाड़ियूं था हलायूं, पत्थर था तोड़ियूं, ऐं केॾी महिनत करे पोइ असांखे कुझु पैसा था मिलनि, रोज़ जी जेकी मज़दूरी हूंदी आहे उहा मिलंदी आहे। पर हे संतनि खे ॾिस बढ़िया शुद्ध घी था खाइनि, ऐं कणा प्रसाद जेॾी महिल ॾिस त शुद्ध घी वारो था खाइनि, बढ़िया बढ़िया हिननि खे व्यंजन था मिलनि, ऐं महिनत कुझु करणी कोन्हे। चओ हरे राम। शरीर भी बढ़िया हटो कटो तन, असां ॾिस महिनत करे करे केॾा सन्ना लॻल पिया आहियूं। संतनि जो जीवन बढ़िया आहे, कोई महिनत आहे ई कोन। संत ॿुधी करे खिलण लॻा, चइनिनि खे सॾु कयूं, चयूं प्यारा ॿुधो, तव्हां घणी देर महिनत कंदा आहियो? जी साईं 8 कलाक। घणा कलाक? 8 कलाक तव्हां वटि अची करे ऐं मज़दूरी कंदा आहियूं, हथोड़ियूं हलाईंदा आहियूं, पोइ उनखे आकार ॾींदा आहियूं पत्थरनि खे। 3-4 महीना थी विया आहिनि, 8 कलाक रोज़ मज़दूरी था कयूं, ऐं शाम थींदी आहे त घणी मज़दूरी मिलंदी अथव? जी साईं रोज़ तव्हां असांखे 500 रुपया ॾींदा आहियो। चओ हरे राम। संतनि चयो बराबरि। सुभाणे खां नयो कमु कंदव भाई? जी साईं आज्ञा कयो, कहिड़ो कमु करिणो आहे? चई सुभाणे खां तव्हांखे अधु महिनत करणी अथव। वैसे घणा कलाक कंदा आहियो ॿुधायो न, थोड़ो जोर सां चओ। 8 कलाक। हाणे तव्हांखे अधु कलाक यानी केवल 4 कलाक महिनत करणी अथव, अधु समय बस। अच्छा, पैसा घणा मिलंदा अथव? घणा भाई? 500। सुभाणे खां तव्हांखे 1000 रुपयो मिलंदो रोज। कंदव? जी साईं छो न कंदासीं। चओ हरे राम। छो न कंदासीं साईं? जी ठीकु आहे, सुभाणे खां अची वञिजो। जी साईं सुभाणे छॾियो, गोपो जी शादी आहे, सुभाणे निपटायूं, परीहं खां अचूं था। ठीकु आहे, परीहं खां अचो भाई। चओ हरे राम। आया संतन वटि, चई बाबा कमु ॿुधायो, छा खणी अचूं? कुल्हाड़ी खणी अचूं कि ॿियो कुझु खणी अचूं, हथोड़ियूं खणी अचूं? चयूं कुझु बि न लॻंदो, हथियार असां ॾींदासीं तव्हांखे। चई अच्छा इहो बि कमु बढ़िया आहे। 4 आसन ॾिनऊं। चओ हरे राम। वेहो भाई। साईं छा करिणो आहे? हथियार ॾियूं? हा साईं ॾियो। चइनिनि खे हिकु हिकु माला ॾिनऊं। ध्यानु ॾिजो। साईं छा करिणो आहे? चई कयो महिनत। कहिड़ी महिनत? 4 कलाक वेही नाम जपियो। चओ हरे राम। साईं कहिड़ो नाम? चयो नाम ॾिनो संतन, महामंत्र जाप कयो, हरे कृष्ण 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 हरे राम 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 कयो भाई। 4 कलाक महिनत कयो। 4 कलाक खां पोइ जॾहिं तव्हांजो समय पूरो थी वेंदो त असां वटि अचिजो, 1000 रुपयो ॾींदासीं। चई साईं त बढ़िया आहे, ॾाढो सुठो आहे, वधीक महिनत करणी कोन्हे। हुननि बि शुरू कई माला। 5 मिंट थिया, 10 मिंट थिया, हिक ॿिए खे ॾिसण लॻा। चओ हरे राम। इशारनि में ॻाल्हाइण लॻा, भाई घणो समय थियो भाई ॾिस त। भेणा अञा कुल 10 मिंट ई थिया अथई, 4 कलाक करणा अथई तोखे। वरी 10 मिंट ॿिया गुज़रिया त हिकिड़े खे वीचारे खे थोड़ो गोॾनि में सूर थियो, उथी वियो। चओ हरे राम। उथी वियो। चई भैया मूंखां कोन थींदो। बाक़ी 3 वीचारा वेठा रहिया। धीरे धीरे करे 5-10 मिंट ॿिया गुज़रिया, ॿियो बि उथियो। चई बसि भैया तंहिंखां त उहो कुल्हाड़ी हलाइण सही आहे, असांजे लाइ असांखां त हे वेहण वारो कमु थींदो ई कोन। चौथो उथियो, 4 ई उथी विया। कुल अधु कलाक बि न करे सघिया। अची विया संतनि वटि। साईं पंहिंजा हथियार पाण वटि रखो। छो भाई छा थियो? चई न असांखां तव्हां भले 8 कलाक मज़दूरी करायो, 500 रुपया ॾियो, कोई ॻाल्हि न आहे, पर उहो ई कमु करायो न। तव्हां हे ॿियो कमु छाजे लाइ था करायो? हे असांखां कोन थींदो। छो भाई हिन में त महिनत बि कोन्हे। चई भले महिनत कोन्हे, पर असांखे त वॾो कमु थो लॻे उनखां। चओ हरे राम। हे असांखां कोन थींदो। संत खिलण लॻा। अचूं 2 ॾींहं पहिरियों छा पिया ॻाल्हायो भाई तव्हां चारई? कि संत बढ़िया आहिनि, बढ़िया वेठा हूंदा आहिनि, कुझु कंदा कोन्हनि, महिनत करणी कोन्हे, वेही वेही करे खाइणो आहे, शुद्ध घी खाइनि था, चेहरे ते रौनक लॻी पई आहे, बढ़िया ग्लो अचनि थो। चओ हरे राम। अरे भैया तव्हांखे बि त उहो कमु करण लाइ चऊं था, तव्हां त नथा करे सघो। पैसा बि ॾियूं था, असांखे त कोई पैसा न ॾींदो। चओ हरे राम। चवंदो छा साईं असांजे लाइ 4 कलाक जपियो, मां तव्हांखे ₹1 रुपयो ॾींदुमि? तव्हांखे त असां 1000 रुपयो बि ॾियूं था कि वेहो 4 कलाक नाम जपियो, तव्हांखे उहो नथो पुॼे। तॾहिं संतन ॾाढी गहरी ॻाल्हि चई। चयूं प्यारा हे जेको तव्हां जीवन ॾिसो था न सुख में, हे जेकी चेहरे ते रौनक ॾिसो था, असां हर पल मौज में हूंदा आहियूं, इन जो केवल हिकिड़ो ई कारण अथव, प्रभु जो नाम। चओ हरे राम। ॿियो कोई कारण कोन्हे भाई।
इहो नाम असांखे मिठो थो लॻे, जेको तव्हांखे ॾाढो भारी थो लॻे, जेकी भक्ति तव्हांखे ॾाढी भारी थी लॻे, संत चवनि था उहो उन नाम में असांखे मौज थी अचे। बसि इहे ई मौज वठण जे लाइ असां संतनि जी शरण में वेंदा आहियूं। संत शरण जो जन परे सो जन उधरन हार। अरे कई जन्मनि जा पाप नाश थी वेंदा आहिनि। संत चवनि था मुरारी बापू कि बसि केवल संत जे सानिध्य में वेहण सां, कुछ करण सां न, कुछ कंदव त अञा ई भलो आहे, पर चवनि था केवल वेहण सां ई पाप नाश थी वेंदा आहिनि। एॾी कृपा आहे। चओ हरे राम। तो भगवान कृपा कनि, असांखे बि उहो भक्ति ॾियनि, उहो प्रेम ॾियनि, ऐं सभिनीनि खां वॾी ॻाल्हि असां में उहो मर्यादा ॾियनि। संतनि जी असां मर्यादा सम्झूं, उन्हनि जी महिमा सम्झूं, उन्हनि सां प्रेम कयूं। चओ राम। ॿियो कुछ बि न थी सघे न जीवन में, कुछ बि न अचे, न असां नेम करे सघूं, न नाम जपे सघूं, न कोई ढंग जी सेवा करे सघूं, कुछ बि न अचे, कुछ बि न, त हिकिड़ो कमु कजो, जेके इहो सभु कनि था संत, उन जे पोइतों लॻी वञिजो बसि। चओ हरे राम। उन जी शरण में हली वञिजो। छो जो कंहिं संत जी शरण में वेंदासीं न, त उहो पंहिंजे ज्ञान रूपी रोशनी ॾेखारींदो, तव्हांखे पंहिंजो पाण ई मार्ग मिलंदा। बसि उन जे पोइतों हलो ऐं विश्वास रखो, ही भक्ति मार्ग अहिड़ो आहे, अगरि कोई भक्तनि जे पोइतों, संतनि जे पोइतों हली वञे, त इहो रास्तो अहिड़ो अथव, या त तव्हां सिधो भगवान जे चरणनि में पहुचंदव, या उहो भगवान तव्हां वटि हली ईंदो। चओ हरे राम। ही रस्तो ई अहिड़ो आहे। या त तव्हां भक्ति करे, प्रेम करे भगवान ताणी पहुची वेंदव, या त भक्तनि जी कृपा सां भगवान ई हली ईंदा। चओ जय श्री कृष्ण।